राज कुहाए छॾिया असांजी छोरी राज बचुल। न्याणीअ मथां इल्ज़ाम न हण निभागा, इहो सॼो कमु तुंहिंजो आ। जेकॾहिं न्याणीअ जे करे खून थियनि था न त इहो कदम खणण लाइ बि तूं हुनखे मजबूर कयो आ। ओ रन समझी छो नथी जे उन टाइम में छोरी असां सां गॾु अची हा न त मां रेस खे मिंथ मेड़ करे रेस जी झोली में भलो साईं विझा हा त छोरी बची पए हा। हाणे तूं ॿुधा छोरी खे ज़िंदा छॾींदा, 3-4 खून थिया आहिनि, 3-4। न ॼाणे इहो सिरसुल लाइ केतिरो हले, अलाए केतिरा खून थियनि, तूं केतिरा ॻणींदी। भली इहे माण्हू ज़िद में अची हिक ॿिए खे मारे विझनि, पर तूं इहो इल्ज़ाम न्याणीअ ते ई ॾींदे। इहे माण्हू पहिरियां न पिया मरनि ऐं हाणे था मरनि। बचुल मां तोखे ॿुधाए थो छॾियां, रेस नवाब खान रत जी रांदि अहिड़ी खेॾियो आ जो सिजावल बेज़ार थी छोरी मां पाण हथ कढंदो ऐं छोरी जॾहिं वापसि मोटी न त नवाब खान काती खणी ऐं छोरी जे कंध ते वहाइण शुरू करे छॾींदो। मुंहिंजो वस पुॼे न त इहा काती खणी मां तुंहिंजे कंध जे मथां वाहियां, तोखे दुंबे जियां कोही तुंहिंजी बूटी बूटी करे ऐं कुतनि ऐं कावनि खे खाराए छॾिया। निभागी रन, तूं मुड़स खे दुंबो समझी कुहंदी, अॼु मां तोखे कोन छॾींदुसि। जेकॾहिं हाणे मुंहिंजे मथां हथ खयो थी न त सॼी ज़िंदगी लाइ घर छॾे हली वेंदी मैं ऐं तोखां तलाक वठंदमि। सम्झां थो त तुंहिंजो सालू दिमाग़ ख़राब कयो आ, तॾहिं तूं तलाक जूं ॻाल्हियूं पई थी करी, अॻु में न पई करी। बंदूक हण सालूअ खे, मुआ तूं ईअं कुटींदो रहने त पोइ मूंखे घर छॾिणो पवंदो न। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।